अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आउं आहियां प्रोफेसर दीन मोहम्मद सीलरो। अॼु आउं हिकु अव्हांखे सिंधी में हिकिड़ी नंढड़ी स्टोरी ॿुधाईंदुसि जंहिंजो नालो आहे अ स्मॉल स्टोरी लॉक इज़ बैड स्कार ऑन ह्यूमनिटी ऐं सिंधी में तालो इंसानियत मथां दाग़। राति जो अटकल हिकु वॼी रहियो हो। हिकु दीवानो माण्हू पंहिंजी सोचुनि में गुमशुम हिकु बाज़ार मां गुज़री रहियो हो। बल्ब ऐं सेवर पंहिंजी पूरी जोत ऐं जोबन सां जरकी ऐं चमकी रहिया हुआ। चओ तरफ़ चुपचाप ऐं सांत छायल हुई। खाॿे ऐं साॼे पासे फ़क़ति बंदि दुकान हुआ ऐं उन्हनि बंदि दुकाननि जे विच में उहो दीवानो माण्हू हो। हिन जे कननि ते अचानक कुझु सुसपुस जो आवाज़ ऐं पोइ ज़ोरदार टहकण जो आवाज़ गूंजण लॻो। हू ट्राहड़ ढगे जियां छिरकी पियो। हिन जे ख़्यालनि जो शीश महल टुटी पियो ऐं यकदम ख़्यालनि जी दुनिया मां निकिरी आयो ऐं हेॾां होॾां हैरत मां ॾिसण लॻो त ही केरु आहिनि जेके चरियनि जियां ज़ोर ज़ोर सां टहक ॾेई रहिया आहिनि। पर हिन खे कोई बि इंसान जो बचिड़ो नज़र न आयो। हिन सम्झो शायदि मुंहिंजो वहम आहे। हू वरी अॻिते वधण लॻो। हिन जे कननि ते वरी वॾनि वॾनि टहकनि जो आवाज़ु आयो। हिन वरी कुझु हैरान ऐं कुझु परेशान थींदे हेॾां होॾां ॾिसण लॻो, पर हिन खे कोई बि बनी बशर नज़र न आयो। पर अचानक जॾहिं हिन जी नज़र दुकाननि खे लॻल तालनि ते पई त हू हको ॿको थी वियो। अजब मां तालनि खां पुछण लॻो त तव्हां छो खिली रहिया आहियो ऐं कंहिं ते खिली रहिया आहियो? तालनि मुस्कुराईंदे वॾे फ़ख़ुर सां जवाबु ॾिनो त असां इंसान जी कम अकुली ऐं बेहिसी ते खिली रहिया आहियूं। उन दीवाने माण्हू खे ॾाढी कावड़ लॻी ऐं गुस्से मां चयईं त तव्हां नथा ॼाणो त इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे। हिन जे अकुल, ॾाहप, ताक़त ऐं शराफ़त जे कारनामनि खां शायदि तव्हां बेख़बर आहियो। तालनि वरी वॾा वॾा टहक ॾींदे तंज़िया ऐं फ़ख़्रिया अंदाज़ में जवाबु ॾिनो त ए इंसान जा बचड़ा, ए आदम जी औलाद, इहो ई त वॾो अलमियो आहे जो इंसान अकुल हूंदे बेअकुल, इल्म हूंदे जाहिल ऐं वस हूंदे बेवस आहे। उन दीवाने माण्हू पंहिंजो ॻाट ऊचो करे फ़ख़ुर खां सीनो ताणी तालनि खे चयो त हे लोह जा टुकड़ो, इंसान उहो आहे जंहिं पंहिंजे इल्म ऐं अकुल सां वॾा वॾा कोट क़िला ऐं महल माड़ियूं ठाहियूं आहिनि। इंसान जबलनि ऐं पहाड़नि खे ट्रोड़े उन मां पंहिंजी अच वञ लाइ रस्ता ठाहिया आहिनि। इंसान वहंदड़ दरियाउनि मथां वॾियूं पुलियूं ऐं मज़बूत दरवाज़ा हणी दरिया शाह खे पंहिंजे वस ऐं कंट्रोल में कयो आहे। इंसान जा ठहियल वॾा गरा ऐं भारी जहाज़ जेके वखर जा हज़ारे मण खणी समुंड जो सीनो चीरींदे हज़ारे कोह परे पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुचनि था। इंसान उहे हवाई जहाज़ ठाहिया आहिनि जेके आसमान सां कुल्हे में कुल्हो मिलाए सालनि जो सफ़र कलाकनि में कनि था। आदम जी औलाद जे अकुल, इल्म, महिनत ऐं ताक़त जो उहो कमाल आहे जो हज़ारे मेल परे न रुॻो हिक ॿिए सां ॻाल्हाए सघे थो, पर हिक ॿिए खे ॾिसी बि सघे थो। सिर्फ़ु बटण दॿाइण सां जबलनि ऐं पहाड़नि जा सीना चीरे उन्हनि खे ज़रा ज़रा ऐं पुर्ज़ा पुर्ज़ा करे सघे थो। ऐं अव्हां वरी चओ था त इंसान कम अकुल, बेहिस ऐं बेवस आहे। तालनि टोक ऐं चिथर वारे अंदाज़ में हिकु वॾो टहक ॾींदे चयो, ए इंसान जा बचड़ा, तूं पंहिंजो पाण खे अञा सुञातो ई किथे आहे? तूं उहो क़ातिल इंसान आहीं न जंहिं नाहक पंहिंजे भाउ काबील खे क़त्लु कयो हो? तूं उहो जाबिर इंसान आहीं न जंहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि जे आड़ाह में बेदर्दी सां उछलायो हो? तूं उहो ज़ालिम इंसान आहीं न जंहिं हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु ऐं हज़रत अली करमला रज़ी अल्लाह अन्हु खे निमाज़ में ई शहीद कयो हो? तूं उहो वहशी इंसान आहीं न जंहिं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु खे क़ुरान शरीफ़ पढ़ंदे शहीद कयो ऐं उन जी रत सां अल्लाह पाक जे कलाम खे रंगियो हो? तूं उहो ई वहशी इंसान आहीं न जंहिं हज़रत हमज़ा जो सीनो चीरे जिगर चॿाड़ियो हो? तूं उहो ई लागर्ज़ इंसान आहीं न जंहिं हिरोशिमा ऐं नागासाकी मथां आग जा उल्हा ऐं बाहि जी बारिश करे हिक ई पल में हज़ारे इंसाननि खे वॾी बेदर्दी ऐं बेरहमी सां ज़रा ज़रा ऐं पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾिया।
हिक ई पल में हज़ारनि माउरुनि जी गोद उजाड़े, हज़ारनि भेनरुनि खां फायर जुदा करे, हज़ारे वननि जा घोट शहीद करे, ज़मीन मथां रत जो दरिया वहायो हो। वरी चवीं थो त मां, हे आदम जा बचड़ा, गाज़ी अब्बास तोखां छा घुरियो हो? पंहिंजी उञायल अज़ीज़नि ख़ातिर वहंदड़ दरिया मां हिकु पाणीअ जी पखाल ई त घुरी हुई। तो उन जे बदिले उन जा बाज़ू ई कटे छॾिया। अड़े ओ पथर दिल इंसान, मासूम असगर जी उञ उझाइण लाइ तोखां छा घुरियो वियो हो? ॿ ढुक पाणी त घुरियो वियो, पर तो ॿिनि ढुकनि पाणी जे बदिले आले नबी जे गुलनि जहिड़े नाज़ुक गलनि ते तीर हणी छॾियो। वाड़े इंसान, तुंहिंजी सखावत ऐं शुजाअत। हे अकुल जा अंधा इंसान, हेॾे ॾिस, हिननि दुकाननि जा मालिक लखनि ऐं किरोड़नि जी मिल्कियत असां लोह जे टुकरनि जे ई आसिरे छॾे वञी सुख ऐं चैन जी निंड सुता आहिनि। छा हू तुंहिंजे आसिरे सुख ऐं आराम जी गहरी निंड करे सघनि था? छा तूं आहीं एॾो एतबार ऐं भरवसे जे लाइक़ु, जॾहिं तालनि उन दीवाने इंसान खे हक़ीक़त जो आईनो ॾेखारियो, जंहिंमें इंसानियत ऐं शराफ़त जो चहिरो ॾाढो ख़ौफ़नाक, ख़तरनाक, भयानक ऐं दाग़दार नज़र आयो। तॾहिं हया ऐं शर्म खां कंधु झुकी वियसि। अखियूं अश्कबार थी सावण जे मींहं वांगुरु वसण ऐं टिमण लॻियूं, ऐं वॾे वाक़े हिकु हारायल जुआरी वांगुरु चिरियनि ऐं दीवाननि जियां रड़ंदे, सुॾकंदे ऐं ससकंदे चयो, ही ताला इंसानियत मथां हिकु बदनुमा दाग़ आहिनि। आहे को अहिड़ो जेको हिकु अहिड़ो नओं समाज जोड़े जिते तालनि खां वधीक इंसाननि ते एतमाद ऐं एतबार कयो वञे, ऐं इंसान एतिरो त अज़ीम ऐं आला मक़ाम आणे जो तालनि जी ज़रूरत ई न पवे ऐं तालनि जो वजूद ई न हुजे? आहे को अहिड़ो? आहे को अहिड़ो? आहे को अहिड़ो?